अब दोस्तों नओं साल आयो आहे ऐं असांजो पुराणो ई हाल ऐं असां वटि अची वियो आहे नओं साल ऐं नए साल खे अञा 2 ॾींहं मस गुज़रिया आहिनि अञा पुराणो साल यादि आहे ज़हनुनि ते अञा पुराणे साल जूं यादगिरियूं रहिजी वियूं आहिनि। भेण सुबुह जो पुरकेफ़ निंड मां खुलिया ऐं अव्हां असांखे टहक पोपटनि जीअं अची मिलिया त इन में रंगु आहे उन दुआउनि जो, इन में रंगु आहे वरी उन नेणनि जो जिन नेणनि में मौजूदु आहिनि अव्हां जे लाइ भरपूर सचायूं। इन में रंगु आहे उन्हनि हथनि जो बि जेकी सदाईं सिर्फ़ु इन जे लाइ खॼंदा आहिनि, जेकी सदाईं सिर्फ़ु इन जे लाइ रब करीम जी बारगाह में देरि ताईं बीठा हूंदा आहिनि त अलाह साईं अव्हां जूं जेकी उमेदूं आहिनि अव्हां प्यारा आहियो कंहिंजा, इन जे करे इहे हथ खॼंदा रहंदा आहिनि त अलाह साईं असांजे प्यारे जेका दुआ घुरी आहे न इहा दुआ अघाए। अव्हां अलाए जे केॾियूं दुआऊं घुरंदा आहियो पर अव्हां जी दुआऊं अघाइण जे लाइ बि के माण्हू दुआऊं कंदा आहिनि त अलाह साईं असांजो पीरी असांजो सॼणो असांजो महिरबानी असांजो दोस्त जेका दुआ घुरे थो इहा दुआ ज़रूरु अघाइजांइ। इन में हथ आहे उन्हनि महिरबाननि जो, इन में मौजूदु आहिनि हिकिड़ियूं सचायूं। यकीन कयो सच पुछो त जेकॾहिं अव्हां कंहिंजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहियो त कई दिलियूं अहिड़ियूं आहिनि जेकी अव्हां जे लाइ दुआऊं कंदियूं आहिनि। सो बहरहाल राबिल जहिड़ी राति जो सफ़र शुरू थी वियो आहे, नए साल जो सफ़र शुरू थी वियो आहे। सो हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम प्रोग्राम जी आगाज़ में प्रोग्राम जी शुरूआति में मूंखे ॿुधायूं था, ॾेखारियूं था। उनखां पोइ जॾहिं मोटी ईंदासीं त पाण वरी पंहिंजी कचहरी कंदासीं, नए साल ते बि ॻाल्हाईंदासीं, पुराणे हाल ते बि ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो। नओं साल हूंदो नई ॻाल्हि हूंदी, नओं साल हूंदो नई ॻाल्हि हूंदी, वरी वक़्त जी का नई चाल हूंदी, पर पोइ बि इरशाद तुंहिंजो ई रहंदो, तोसां सिक साॻी बहरहाल हूंदी। हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। कंहिंखे बि दुख न ॾे ऐं अलाह खां इहा इल्तिजा आहे त सदाईं अलाह साईं पंहिंजे अमान में रखे इंसान ज़ात खे जेके बि असांजी दुनिया हिन धरती ते रहनि था। बिल्कुलु सही था चओ। कुझु ॿुधाइणु चाहींदो भला हिन मौक़े ते? हा त विछोड़े जे हिसाब सां शहर महल त्रिबाई थोरो विछोड़े खे पिटियो आहे, जेको कई मुड़ुसु कुआए थो छॾे, कई जुदाई ॾे थो छॾे, मौत खे त केरु बि टारे नथो सघे, ज़िंदगी मुख़्तसर आहे पर विछोड़े खे हिन पिटियो आहे। जी अदा जी इरशाद। विछोड़े खे चवे थो त जेकर तो विछोड़ा हथ अची हेकर, जेकर तो विछोड़ा हथ अची हेकर त कुहा तोखे लत ॾेई ऐं करे छॾियईं टुकर टुकर। अल्लाह। ईअं ज़रा पुरज़ा कयईं जीअं गाह कजे कुतर, कुतन खे उछले ॾियां तुंहिंजा आंद्रा दिल जिगर, तुंहिंजो सिर टंगे छॾियां, तुंहिंजो सिर टंगे छॾियां जाचे विच शहर, ॿिनि दिलनि जे विच में कीन अची ॿीहर, तालब ऐं मतलूब खे रहे उल्को कीन फिकर, पोइ हुजे मौज महर आशिक ऐं माशूक। वाह साईं वाह, ॾाढो सुहिणो, वॾी महिरबानी अदा बशीर अहमद ख़ासि करे तव्हांजी। ऐं जनाब को ख़ूबसूरत कलाम ॿियो बि असां वटि आहे। दिलि चवे थी त अॼु थोरो चेंज हुजे प्रोग्राम। कलाम ॾिसो ॿुधो मोटी अचो त पोइ कचहरी कयूं था। अच्छा कलाम न आहे, कलाम न आहे, चवनि था त तव्हां अञा कचहरी कयो। अञा असां नए साल में जॾहिं दाख़िल थिया आहियूं त पोइ असांजी तरतीब बि मटिजी वई आहे थोरी। असांजो 2-3 ॾियारनि में असांजो ई सेठ बि मटिजी वेंदो ऐं अलाह कंदो दिलि जी जेका मौसम आहे, जेका दिलि जी कैफ़ियत आहे उहा बि मटिजी वञे। ऐं आउं पहिरियां जेको ज़िक्र करे चुको हुउसि त जॾहिं बि अव्हां कंहिंजे बारे में सुठो सोचींदा आहियो त सच पुछो त अॻे तरफ़ खां बि ॿिए पासे खां बि अव्हांखे सुठी मोट मिलंदी आहे, ऐं जेकॾहिं अव्हां कंहिंजे लाइ सुठो न सोचींदा आहियो त पोइ अॻे पासे खां बि अव्हांखे चोट मिलंदी आहे। सो बहरहाल चवंदा आहिनि त दिलि सां राह हूंदी आहे। सो नओं साल आहे ऐं अव्हांजो बि इहो ख़्यालु आहे त हिन नए साल में का तब्दीली हुजणु घुरिजे। हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा साईं केरु पिया ॻाल्हायो? अदा बदीन शहर खां तव्हांजो भाउ हैदर वेंदाणी। हैदर साहिब ख़ुशि आहियो? तबियत कीअं आहे? अल्लाह अल्लाह जा एहसान, मालिक जा करम। तव्हां ॿुधायो भाउ ख़ुशि आहियो? असां बिल्कुलु ठीकु आहियूं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदो मुंहिंजा भाउ? भाउ प्रोग्राम ॾिसां पियो, ॾाढो प्रोग्राम सुठो आहे ऐं सॼी दुनिया जे लाइ दुआ घुरंदुसि नए साल जे लाइ। ऐं हिकिड़ो मूं वटि 2 टे ॿोल आहिनि तव्हांखे ॿुधायां थो। जी साईं जी।
असां चरियाई अॻे बि कई हुई वरी बि ग़लती करे ॾिसूं था। असां चरियाई अॻे बि कई हुई वरी बि ग़लती करे ॾिसूं था। हा, असां चरियाई अॻे बि कई हुई वरी बि ग़लती करे ॾिसूं था। दिलि जे चवण ते डुक ज़हर जो अञा बि हिकिड़ो भरे ॾिसूं था। असां चरियाई अॻे बि कई हुई वरी बि ग़लती करे ॾिसूं था। सदाई सदाई माण्हू ख़ता जो घर आहे, ॾिजे त उनखे सज़ा जो घर आहे। वाह वाह। सदाई सदाई माण्हू ख़ता जो घर आहे, ॾिजे त उनखे सज़ा जो घर आहे। भली को आशिक़ मरे ॾिसूं था वरी बि ग़लती करे ॾिसूं था। असां चरियाई अॻे बि कई हुई वरी बि ग़लती करे ॾिसूं था। अॻे जॾहिं बि रुठा हुआसीं दुनिया जी अख में चिटा हुआसीं। वाह वाह। अॻे जॾहिं बि रुठा हुआसीं दुनिया जी अख में चिटा हुआसीं। अञा ई बाहि मरे ॾिसूं था वरी बि ग़लती करे ॾिसूं था। असां चरियाई अॻे बि कई हुई वरी बि ग़लती करे ॾिसूं था। न वांडाणी हैदर हिमत हारी निभाए वेंदो दुखनि सां यारी। वाह। न वांडाणी हैदर हिमत हारी निभाए वेंदो दुखनि सां यारी। भली मुंहिंजो रत सड़े ॾिसूं था वरी बि ग़लती करे ॾिसूं था। असां चरियाई अॻे बि कई हुई वरी बि ग़लती करे ॾिसूं। वाह साईं वाह। कंहिं शाइर चयो आहे इन ई शेर जे तसलसल में त बेवफ़ा सां दिलि लॻाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं। कॾहिं कॾहिं ईअं चइबो आहे त हाणे वरी ख़ता न कबी पर ख़ता थी वेंदी आहे। बरकत बलोच साहिब इन ते कमाल जो शेर लिखियो हुयो। उन जा ॿोल हुया त मां ख़ुशीअ सां ख़ता करे वेठुसि, मां ख़ुशीअ सां ख़ता करे वेठुसि, हुस्न आयो त हा करे वेठुसि। ऐं करम टालपुर साहिब फरमाए थो त इश्क़ अॼु आयो अंगण सवार बिस्मिल्लाह कयां, मूॾे मुको मुंहिंजे सॼण सवार बिस्मिल्लाह कयां। हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे त मां सभिनी जे 9 साल हूंदो नई ॻाल्हि हूंदी, 9 साल हूंदो नई ॻाल्हि हूंदी, वरी वक़्त जी का नई चाल हूंदी, पर पोइ बि इरशाद तुंहिंजो ई रहंदो, तोसां सिक साॻी बहरहाल हूंदी। राबिल जहिड़ी राति में सॼी बाज़ुक संगत खे नंढड़ी मुख़्तसिर साईअ खां पोइ वरी भली कार चऊं था। महबूब दोस्तो ऐं इहो पिया मूंखे ॿुधाईंदा हलूं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। हिकिड़ी पोस्ट ॾींदा आहियूं राबिल जहिड़ी राति जो पेज आहे फेसबुक ते, यकीनन तव्हां फेसबुक इस्तेमालु कंदा हूंदो त सर्च जे ऑप्शन में वञी पंहिंजी आई डी ते तव्हां जॾहिं राबिल जहिड़ी राति लिखंदो त तव्हांखे आई डी खुली ईंदी असांजे प्रोग्राम जी जो पेज तव्हांखे नज़र अची वेंदो ऐं हुन पेज ते हिकिड़ी पोस्ट ॾियल आहे हुनजे हेठियां तव्हांखे अॼु जेका तहरीर लिखणी आहे कोशिशि कयो त नए साल जे हवाले सां के अहसास के जज़्बा के चाहतूं के मोहबतूं ऐं मोहबतुनि भरिया के जुमिला के लफ़्ज़ के तहरीरूं तव्हां उन पोस्ट जे हेठियां छॾियो। या वरी का ख़ूबसूरत शाइरी जेकॾहिं मां कंदा आहियो पाण त ॾाढो सुठो। जेकॾहिं कंहिं शाइर खां मुतासिर आहियो का ख़ूबसूरत शाइरी तव्हांखे यादि रहंदी आहे त उहा बि तव्हां उन पोस्ट जे हेठियां तहरीर करे सघो था। सो बहरहाल तव्हां इन वसीले पे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं हिकिड़ो वसीलो वरी ॿियो पिया आहे उहो आहे टेलीफोन वारो। टेलीफोन जो नंबर स्क्रीन ते मूंखे नज़र अचे पियो ऐं अवां जेकॾहिं कॾहिं असां सां ॻाल्हाए नाहे अॻे साल तव्हां सोचियो हुयो त ॻाल्हाईंदासीं, साल गुज़री वियो, अञा ताईं अवां साबाहनि में आहियो, अञा ताईं सोचुनि में आहियो त कीअं ॻाल्हाइजे। हिन प्रोग्राम में नंबर आहे साम्हूं स्क्रीन ते, अवां डायल कंदो पंहिंजी मोबाइल तां, असां सां मुखातिब थी वेंदो ऐं पोइ गॾिजी हिन प्रोग्राम में चाहतूं वञींदासीं। जेसीं ताईं वरी कंहिं कलाम जो इशारो थिए या चवनि त को कलाम तव्हांखे ॿुधायूं। इन खां पहिरियों हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरु पियो ॻाल्हाए? साईं शकील अहमद थो ॻाल्हायां शिकारपुर खां। शिकारपुर खां शकील अहमद। दादा कीअं आहियो? ठीकु आहियो भाउ? अल्लाह जा करम शुक्रन मालिक जा। तव्हांजी तबियत कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह। नए साल जा 2 ॾींहं गुज़री विया, कीअं रहिया 2 ॾींहं तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह 9 साल अल्लाह साईं पंहिंजो सभिनी खे पंहिंजे अमान में रखे। ऐं 9 साल त असांजो कल्ह जेको ॼाड़ो शुरू थियो पहिरियों पहिरें ॼाड़े में ॾाढी तकलीफ़ अची वई। छा थी वई? ऐं त शिकारपुर सिटीअ जी सुबुह खां वठी लाइन बंदि हुई, तक़रीबन माना ईअं सम्झो सुबुह जो 9 बजे आई आहे। अच्छा ओहो। हा हा ख़ैर वरी तरतीब साॻी बहाल थी वई आहे न? हा हा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे लखे करम आहिनि। ऐं अल्लाह साईं खां इहा ई दुआ आहे त हे साल असांजो तमामु बहितरीनु गुज़रे, सुठो गुज़रे। छा ॿुधाइणु चाहींदो? शाइरी जी अदा शाइरी वग़ैरह सां दिलचस्पी आहे त कुझु ॿुधाइणु चाहियो? जी जी अदा शाइरी सां बिल्कुलु दिलचस्पी आहे। पंहिंजी त रगे रगे लतीफ़ सरकार फिट लॻो पियो आहे। जी साईं। ऐं लतीफ़ सरकार जो बेत आहे ॿुधायां पियो। जी साईं इरशाद थी वञे। जी जी ॾाढी रस रतास ॾंद त ॻाढ़ा गुल जियां, चोॾीअ माउ चंद जियां,
पिड़ में पावड़ियात मेड़े में मोहम्मद जे मर मुर के मात ते सूर्य के शाबाद जो मथे पिड़ पुरदा थियो। वाह, वॾी महिरबानी आहे लख थोरा तव्हांजा, तव्हां प्रोग्राम में असांजे शामिलु थियो। हा त जनाब, ख़ूबसूरत मौसीक़ीअ जो तसलसुल बि रहंदो ऐं ख़ूबसूरत शाइरी जो तसलसुल बि अॼु बि रहंदो नए साल में बि। ऐं नओं साल में बि दोस्तो आयो आहे, पुराणो साल पंहिंजूं यादगिरियूं छॾे वियो आहे। पुराणो साल के नक्श चिटे वियो आहे असांजी दिलनि ते, असांजे ज़हननि ते। पुराणो साल छॾे वियो आहे कुझु ॻाल्हियूं, कुझु टहक ऐं कुझु करे वियो आहे अखियूं आलियूं। नओं साल छॾे वियो न, पुराणो साल छॾे वियो आहे कुझु ॻाल्हियूं जंहिंमें कुझु असांजूं आहिनि अखियूं आलियूं, कुझु टहक आहिनि, कुझु लुड़क आहिनि, कुझु सुख आहिनि ऐं कुझु ॾुख आहिनि। अॼु पाण हिकिड़ी कुर्ब जी कॉल वठूं भला। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। जी साईं, छा चवणु चाहींदो मुंहिंजा भाउ? केरु पिया ॻाल्हायो? साईं एजाज़ अली जतोई सऊदी अरब जी तरफ़। जतोई साहिब, भलीकार तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। मुंहिंजा भाउ छा चवणु चाहींदो? साईं कुझु लफ़्ज़ आहिनि पंहिंजा जेके तव्हांखे ॿुधाइणु चाहींदा। जी साईं, जी इरशाद। अॼुकल्ह जी यारनि में न रही यारी आहे, मुंहुं भूमि ॾिठी दुनिया सारी आहे। अच्छा, पैसनि सां थो प्यार हले, सॼरनि में न रही वफ़ादारी आहे। वाह साईं। अहिड़ा था पुछो सूर मूंखां, तई दिली दोस्तनि बि गदारी आहे। एजाज़ कहिड़ी मयार ॾियां धारियनि खे, जेको इहे जी दिलि पंहिंजनि यादगारी आहे। वाह साईं, वाह साईं, वॾी महिरबानी। ऐं चवंदा आहिनि त अॼु जी यारी, हिकिड़े शाइर चयो त तोबा हज़ारी, अॼु जी यारी तोबा हज़ारी, मुठ में ॼण हीअं हूंदी आहे वारी। अॼु जी यारी ईअं आहे, बसि ख़बर ई नथी पवे। सम्झी पियो तूं सॼण जिन खे इहे ई अंदरि कारा थी। हिकिड़े शाइर चयो आहे अंदरि जी माण्हू जी ख़बर ई नथी पवे। कासिर नवाज़ शाह हिकिड़ो कलाम लिखियो जेको सरमन सिंधी कंहिं ज़माने में ॻायो हुयो, ऐं उन कलाम जो मतिलबु ऐं मक़सदु बि अहिड़े ई क़िस्म जो निकिरे पियो त हर शख़्स जे चहिरे जे मथां चहिरो चढ़ियल आहे, हर शख़्स जे चहिरे जे मथां चहिरो चढ़ियल आहे, ॾेई वेंदो दगा निरड़ ते कंहिंजे न लिखियल आहे। हर शख़्स जे चहिरे जे मथां चहिरो चढ़ियल आहे। इहो जॾहिं कलाम म्यूज़िक में वॼंदो आहे त पोइ अञा वधीक सुठो लॻंदो आहे। ख़ैर, म्यूज़िक जी जॾहिं पाण ॻाल्हि कढीसीं त पोइ हिकिड़ो ख़ूबसूरत दिलि चवे थी त कलाम थी वञे, ख़ुशीअ जा के कलाम ॿुधूं अॼु। ऐं पंहिंजी जेका आहे न असां वीरान जेका दिलि आहे उन में को मुहबत जो गुल, को ॿूटो पोखियो। इन कलाम खां पोइ लाल लाल होठों पे पिया तेरा नाम है। ख़ूबसूरत कलाम ॾिठोसीं ॿुधोसीं। हिकु हिन वक़्तु हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु पिया ॻाल्हायो भाउ? सागर मोहम्मद हुसैन महर गोठर खां साईं ॻाल्हायां पियो। साईं महर साहिब ख़ुशि आहियो? तबियतूं ठीकु भाउ? साईं कुर्ब मालिक दा एहसान साईं, दुआऊं आऊं ॿुधाए साईं ख़ुशि हो करार में। असीं बिल्कुलु ठीकु ठाक। प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदव त? असां प्रोग्राम ॾिसूं पिया। असांजो जी साईं, प्रोग्राम ॾिसो पिया, हुन खां पोइ छा थियो? जी जी, छा चवणु चाहींदो? प्रोग्राम कीअं थो लॻे? सुठो आहे? साईं प्रोग्राम थो नथो वणे? इंतहाई तमामु सुठो ख़ूबसूरत लॻे पियो। ऐं असां सिंध टीवी जे सॼे सत्र जा फुराईंदा आहियूं। राबेल जहिड़ी राति जा अवां मेज़बान मोहतरम इरशाद जागीरानी साहब, अच्छा, कोई हिदायत जेका प्यारा माण्हू आयो ऐं असीं तव्हांखे जस ॾियूं पिया प्रोग्राम हलाइण ते। वॾी महिरबानी। कुर्ब कुझु ॿुधाइणु चाहींदो? शाइरी जेकॾहिं अचे थी त वाह वाह थी वञे। इरशाद। पासे नए साल जे हवाले सां चोस्ट आहिनि मुंहिंजा। जी साईं, इरशाद। जेके ॿुधायां पियो साईं। जी साईं, जी ॿुधायो। आयो नओं साल, जी आयो नओं ख़्याल, सागर गॾिजी सभई ठाहियूं पंहिंजो हाल। वाह। ॿियो चोस्टो साईं। जी साईं, जी इरशाद। अचो पाण में गोत इतिहाद जोड़ियूं, सभई साथी गॾिजी नवां ख़्याल छेड़ियूं। वाह, सभई साथी गॾिजी नओं साल आयो आवरी दोस्तो, जी वाह। वरी नफ़रतुनि जा अचो कोट टोड़ियूं। वाह वाह वाह, महिरबानी साईं, वॾी महिरबानी। वॾी महिरबानी। मैं दोस्तों, नओं साल आयो आहे ऐं असांजो पुराणो ई हाल ऐं असां वटि अची वियो आहे नओं साल। ऐं नए साल खे अञा 2 ॾींहं मस गुज़रिया आहिनि। अञा पुराणो साल यादि आहे ज़हननि ते, अञा पुराणे साल जूं यादगिरियूं रहिजी वियूं आहिनि।
अॼु बि टेलीफोन कंदो ऐं अॼु बि पाण कुझु पुराणियूं ॻाल्हियूं शेयर कंदासीं। अॼु पाण वरी पुराणे साल खे ओरींदासीं ऐं सिक दिलि चवे थी त सोरचे। अॼु को पुराणो ख़्यालु ओरचे, अॼु सिक ओरचे, अॼु सिक जो सॻो सोरचे। जेकी न असीं छिड़ वछिड़ थी विया आहियूं, हर को पंहिंजे मुंहुं आहे, भाव जो भाव न आहे ऐं बचनि सां गॾु किथे माउ न आहे। सो असीं अलॻि थी विया आहियूं। कॾहिं वेड़ा आबाद हूंदा हुया, कॾहिं मींहं जा नारा लॻंदा हुया। हाणे हर को पंहिंजे पंहिंजे मुंहुं, पंहिंजी पंहिंजी नफ़्सा नफ़्सी आहे। अचो त उन सिक जे सॻे खे थोरो सोरियूं, ईअं सोरियूं महबूब दोस्तो जो उहा जेका सिक वारी तार आहे न, उहा तार मज़बूत रहे। होरियां होरियां सिक जे सॻे खे सोरींदा हलूं। होरियां होरियां पाण पंहिंजो जेको क़ल्ब आहे जंहिंमें नफ़रत भरियल आहे, उनखे कोरींदा हलूं। आहिस्ते आहिस्ते सिक जो सॻो सोरींदा हलूं ऐं असां नफ़रतुनि खे महिरबानी करे हिन साल में नासु करण जो अज़म रखूं ऐं नफ़रतुनि खे नासु करे हिक ॿिए मथां पाण हिक ॿिए ते साह घोरींदा हलूं, हिक ॿिए खे एॾो प्यारु ॾियूं, हिक ॿिए मथां छपर छांव थियूं। अॼु दिलि चवे थी त कुझु अहिड़ो कजे जो वरी के चाहतुनि जा, के मोहबतुनि जा, के नवां ॿूटा, के वण ऐं वण बि धण फुटी पवनि। अॼु दिलि चवे थी त ॻाल्हाइजे सिर्फ़ु प्यार में। छो त महबूब दोस्तो रहणो सिर्फ़ु प्यार आहे, रहणी सिर्फ़ु मोहबत आहे। उस्ताद अता महमूद हामी सिंधु जो हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर आहे, उन चयो त कंहिंसां बि काइनात में कुल्फ़त नथा रखूं, मज़हब असांजो आहे मोहबत ख़ुदा कबा। जेका दिलनि ते दज़ ॼमी वई आहे न, उन दज़ खे थोरो छंडको ॾियणो आहे। अचो त घुट ऐं जेको ॿूसट जो जेको माहौल आहे, उन माहौल खे, उन घुट ॿूसट खे टोड़ियूं। जेकॾहिं का दिलि टुटल आहे त कोशिशि करे उनखे जोड़ियूं ऐं मोहबत जे मैदान में वञी को पंहिंजो पेर खोड़ियूं। अॼु दिलि चवे थी ईअं कजे। जेकी मयारूं, जेकी महिणा, जेकी ताना तुनका रहिजी विया आहिनि, जेकी गिलाऊं पचारूं रहिजी वियूं आहिनि, नओं साल शुरू थियो आहे त उहे गिलाऊं पचारूं ताना महिणा ॾेई वठूं। नए साल में कुझु नओं सिलसिलो हुजणु खपे। जीअं पुराणे साल में थियो आहे ईअं न हुजे, जीअं असां पुराणे हाल में थियो आहे ईअं न हुजे। कुझु तब्दीली कजे, कुझु अलॻि कजे महबूब दोस्तो। ऐं अलॻि इहो रहंदो जॾहिं असीं पंहिंजा ख़्याल खेड़ींदासीं, असीं जॾहिं पंहिंजा ज़हन कुझु ॿिए हंधि मोहबत ॾे थेड़ींदासीं, तॾहिं सभु कुझु बदिलबो। ऐं अवां जेको कुझु चवणु चाहियो था उहो इज़हार ई छॾियो, महिरबानी करे दिलि में न रखो। जेकॾहिं कंहिंसां का शिकायत आहे त उहा बि चई छॾियो, उनखे दिलि में रखण जी का ज़रूरत न आहे। हेल सभु कुझु चई छॾियो। ऐं अव्हांखे ख़बर आहे त जेको चुप जो पाणी हूंदो आहे, ख़ामोशी जो पाणी ॿोड़ींदो आहे ऐं जेको कंदो आहे बुराई उहो लोड़ींदो आहे। सो महिरबानी करे पाण हिक ॿिए सां परची पऊं, पाण हिक ॿिए सां ठही पऊं त इहो बहितरीनु अमल आहे। जेकॾहिं किथे नाराज़गी आहे, कंहिं अव्हां जो मनु ॾुखायो आहे, कंहिं अव्हां जो रूह रंजायो आहे, त माफ़ी ॾियण बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इन में बि बहादुरी आहे। बहादुरी सिर्फ़ु इहा न आहे जो कंहिं तलवार सां विढ़जे, का बंदूक खणी वठिजे, संदरो ॿधी कंहिंखे दसे विझिजे, इहा बहादुरी न आहे। बहादुरी वॾे में वॾी बहादुरी आहे गुस्से ते क़ाबू करणु, ऐं ॿी बहादुरी इहा आहे त कंहिंखे माफ़ु करे छॾणु। इहा वॾे में वॾी बहादुरी आहे। लोक जे ताननि खां न रिॼो। माण्हू छा चवंदा त छॾे ॾिनई, इहे पाव पुराणा करे छॾई, इहे दाव पुराणा करे छॾई, इहे घाव पुराणा करे छॾई। इन पासे बिल्कुलु बि ध्यानु न ॾियो। अचो त प्यार खे पालियूं, नफ़रतुनि खे नास कयूं, को स्पेशल को माण्हू ख़ासि कयूं, के ॾुखिया इम्तिहान आहिनि त उन्हनि खे पास कयूं, जेका मोहबत अॻे न मिली सघी उनखे रास कयूं। सो महिरबानी करे जेकॾहिं के कमियूं कोताहियूं अॻे साल में अव्हां खां रहिजी वियूं आहिनि ऐं अव्हां चाहियो पिया त हेल नए साल में उनखे थोरो चेंज कंदासीं, पंहिंजो पाण खे बदिलाईंदासीं, पंहिंजो पाण खे मटाईंदासीं, पंहिंजा ॾुख कुझु घटाईंदासीं, त पोइ शुरूआति थी चुकी आहे 2 ॾींहंनि खां वठी। अव्हां जेकॾहिं सुस्तु आहियो त पोइ चुस्ती पकड़ियो। उमिरि हीअं गुज़री वेंदी आहे, ख़बर ई न पवंदी आहे। कई साल कई वरह गुज़री विया सिर्फ़ु आसिरे में, सिर्फ़ु इन ॻाल्हि खे सोचींदे त सुभाणे कंदासीं। सुभाणे कंहिं ॾिठी आहे? हर
हर पल क़ीमती आहे, हर लम्हो क़ीमती आहे। जंहिं वक़्त जो क़दुरु न कयो वॾी ॻाल्हि इहा आहे, तव्हां ॿुधंदा आहियूं तो हर भेरे कई ॻाल्हियूं असां ॿुधी छॾींदा आहियूं, उन्हनि खे पंहिंजे जीअ में जाइ न ॾींदा आहियूं, उन्हनि खे पंहिंजे ज़हन नशीन न कंदा आहियूं, पोइ उनजे करे पाण थोरो पोइ ते रहिजी पिया आहियूं ॿियनि खां। कॾहिं कॾहिं पोइ सोचींदा आहियूं, पोइ हल घोड़ा कंदा आहियूं त अबऊ ही हमरा असां सां गॾु हूंदो हुयो, अॼु कंहिं मक़ाम ते आहे, असीं उते जो उते आहियूं। कॾहिं कॾहिं पछताव थींदो आहे, कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त जेकर असीं बि महिनत कयूं हा, ऐं उहा महिनत असां वटि मौजूदु आहे, सिर्फ़ु थोरो उन महिनत खे जेको आहे मान ॾियणो आहे, ऐं उहो मान तॾहिं ईंदो जॾहिं अवां उन महिनत जे लाइ फुर्ती कंदो, अवां चुस्ती कंदो, ऐं जेकॾहिं सुस्तु रहंदो त पोइ हीउ साल बि गुज़री वेंदो। ख़ैर बहरहाल हीउ हाल बि गुज़री वेंदो, कुझु थींदो कोन। जीअरा आहियूं जहान में, सिर्फ़ु पंहिंजे लाइ जीअणु कहिड़ो जीअणु आहे। कुझु अहिड़ो कयो जो जॾहिं हीउ साल गुज़री वञे, जॾहिं अवां पाण गुज़री वञो, अवां जी यादि कंहिंखां गुज़रे न, अवां जी यादि कंहिंखां विसरे न। कुझु अहिड़ो करे वञिजे। हर साल में, हर हंधि, हर मक़ाम ते, हर पल ॾाढो क़ीमती आहे। हर ॻाल्हि जेका बि अवां जे मन में आहे, सुठी का सोच आहे, त उन ॻाल्हि खे पाए तकमील ताईं पहुचाइण जे लाइ तव्हां अॼु खां वठी उन ॻाल्हि खे हीअं सां बि हंडायो ऐं उन ॻाल्हि खे अॻिते खणी हलो, सो बि अवां जी थींदी, यकीन आहे। सो नए साल जे आगाज़ में जेकॾहिं अवां सुठी का सोच रखी आहे त असीं बि अवां जे लाइ दुआ गो आहियूं, तव्हां जो उहे सोचूं, अवां जा उहे ख़्याल साभिया माणियूं, अलाह करे अवां जा समूरा सुपना साभिया माणियूं, अलाह करे अवां जो को ख़्वाब उन जी ताबीर थी वञे, अलाह करे अवां जी भली तक़दीर थी वञे। अमी ख़ुशि हुजो, अवां जी ख़ुशीअ में ई किन माण्हुनि जी ख़ुशी आहे, अवां जी ख़ुशीअ में अवां सोचींदो त कहिड़नि माण्हुनि जी ख़ुशी आहे, ज़रूरी न आहे त जेको अवां खे चाहे थो उन जी ख़ुशी हुजे, जंहिंखे अमी चाहींदा आहियो उन जी ख़ुशी हुजे। कई अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके इज़हार न कंदा आहिनि तव्हां सां, पर तव्हां सां जाम प्यार कंदा आहिनि, उन में केरु हूंदा आहिनि, उन में अवां जे घर जा भाती हूंदा आहिनि, जेकी अवां जा साथी हूंदा आहिनि। अवां खे लॻंदो न आहे त इहे बि को असांजो ख़्यालु करे सघनि था, इहे बि असांजी का केयर करे सघनि था। हद दर्जे खां वधीक तव्हां सां तव्हांजी फैमिली प्यार कंदी आहे, हद दर्जे खां वधीक आउं चवां थो। कॾहिं कॾहिं छिड़बूं बि मिलंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं नाराज़गी बि थी वेंदी आहे, पर हद दर्जे खां वधीक अवांजी फैमिली अवां सां प्यार कंदी आहे। अवां जियो सिर्फ़ु पंहिंजे लाइ, ईअं न हुजणु घुरिजे, अवां ॿियनि जे लाइ बि जीअंदा कयो। सो हिकिड़ो कुर्ब जो कलाम आहे, ऐं उन खां पोइ वरी पंहिंजी कचहरी ॾिसो ॿुधो मोटी, ऐं वरी भली कार चऊं था, साहियूं मुख़्तसिर कयूं था, ऐं ॿियूं ॻाल्हियूं मुख़्तसिर कयूं था। कलाम तव्हांखे वधीक इन करे ॿुधायूं था त जीअं तव्हां जो जेको मूड ऐं मिज़ाज आहे नए साल में जेका अव्हांखे ख़ुशी मिली आहे, उन ख़ुशीअ खे सेलिब्रेट कयूं। हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई शाह जागियानी के मोहब्बत ऐं सिक भरियो सलाम। आऊं ख़ातिम साईं, वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो मुंहिंजा भाउ? जानी वादा ॾी सिकई तव्हां सां ॻाल्हाइण जी, इरफान अहमद मेमण पोइ ॻाल्हायां ओल्ड हला खां। साईं वॾी महिरबानी साईं, या सिक या तलब या तात तव्हांजी पूरी थी आहे इंशाअल्लाह ताला, सदाईं रहंदी। सची करे पुछो ज़ाबिल, जहिड़ी राति जहिड़ो तव्हांजे प्रोग्राम जो नालो आहे, तहिड़ो तव्हांजो अंदाज़, तहिड़ो तव्हांजो प्रोग्राम आहे। जेकॾहिं तारीफ़ वेही कजे त मुंहिंजे ख़्याल में 2 कलाक तव्हांजे तारीफ़ में गुज़री वेंदा। वॾी महिरबानी साईं, हिकिड़ो मिंट त कयो, दिलि ख़ुशि थिए हा। अलाह साईं ख़ुशि रखंदा, सदाईं मुर्कदा में रखंदा रहो, ऐं असांजे सिंध खे तव्हां अहिड़ी पंहिंजी जेके बि तव्हांजो ख़ुशलतूं उन असांखे ॾींदा रहो। कुर्ब साईं, कुर्ब कुझु ॿुधाइणु चाहींदो मुंहिंजा भाउ? बिल्कुलु बिल्कुलु साईं, तालबुल मौला जी 2 सीटूं पे तव्हांखे ॿुधाईंदुसि। जी साईं, जी इरशाद। ओहो दम हराम जंहिंमें यादि तूं न हुजी, वाह वाह। ओहो दम हराम जंहिंमें यादि तूं न हुजी, निर्मल तुंहिंजो नाम 8 पैर अंदर में। वाह साईं, वाह साईं, वॾी महिरबानी अदा, वॾी महिरबानी, ऐं उमेद लख कुर्ब तव्हांजा, लख असां सां वरी गॾिबो हिन ई प्रोग्राम में। थैंक यू भाउ। ॾिसो, मुरकण टहकण जी मुंद अची वई आहे। नओं साल इन उमेद सां गुज़ारिजे त ख़ुशियूं मिलंदियूं, खिलबो ज़िंदगी, खिल भोग आहे, चर्चो बि आहे।
या त कंहिं इम्तिहान जो पर्चो बि आहे। कंहिं शाइर चयो आहे त ज़िंदगीअ में ख़ुशगुज़ार चे दर्द दिलि अंदरि न धार चे ऐं केतिरियूं बि अज़ियतूं मिलनि हाऊं पर कॾहिं न हार चे। ज़िंदगी में ख़ुशगुज़ार चे दर्द दिलि अंदरि न धार चे। तव्हांखे जेकॾहिं क्या तकलीफ़ पहुचे थी, तव्हांखे जेकॾहिं किथे अहज पहुचे थो, तव्हां जेकॾहिं किथे कंहिं मैदान में हारजी चुका आहियो या कंहिं प्यारे जे हथां एहसासनि में मारिजी चुका आहियो, त पोइ ॻाल्हि इहा आहे त तव्हां उन्हनि शयुनि खे जेकी अव्हां जे लाइ तकलीफ़ दा शयूं आहिनि, जेकी अव्हां खे भञी भोर कंदियूं आहिनि, जेकी अव्हां खे हिमत न ॾियारे सघंदियूं आहिनि, उन्हनि शयुनि खे जेकॾहिं पॉज़िटिव में वठंदो, उन्हनि ख़्यालनि खे, उन्हनि सोचुनि खे, त थी सघे थो तव्हां वरी नोबना थी वञो, थी सघे थो तव्हां वरी ज़िंदगीअ जी जेका शुरूआति आहे उहा सुठे नमूने सां, साल जी जेका शुरूआति आहे उहा सुठे नमूने सां वरी करे सघो। अव्हां जी दिलि में अलाए कहिड़ा गुबार आहिनि, अव्हां जी दिलि में अलाए कहिड़ो आहिनि चाहे अव्हां खे अलाए कहिड़ा ॾुख मिलिया आहिनि, आउं नथो ॼाणा, पर आउं सिर्फ़ु एतिरो चवणु चाहियां थो, किसो सिर्फ़ु एतिरो आहे, हिकिड़ो किसो अव्हां खे ॿुधाईंदुसि। उन खां पोइ जेकॾहिं अव्हां फील कयो था त अव्हां जा ॾुख वधियल आहिनि, त उहे ॾुख जेकॾहिं पॉज़िटिव तव्हां सोचींदव त उहे ॾुख घटिजी वेंदा, उन्हनि जो जेको दर्द आहे, दर्द जो मिक़दारु घटिजी वेंदो। हिकिड़ो कंहिं ज़माने में हिकु ख़ूबसूरत लेखक हूंदो हुयो। उन लेखक जी आदत हूंदी हुई त हू राति जे पहर में कुझु न कुझु लिखी वठंदो हुयो। हमेशह हू सोचींदो हुयो ऐं लिखी वठंदो हुयो। हू तहरीर घणे भाङे डायरी ते करे छॾींदो हुयो। सो हिकिड़ी राति अहिड़ी बि आई जो हिकिड़ो साल वञी रहियो हुयो ऐं नओं साल अची रहियो हुयो। जीअं हिकिड़ो साल हाणे वियो ऐं नओं साल वरी अची वियो आहे। सो हिकिड़े भेरे थियो ईअं जो हिकिड़ी राति जो हिकिड़ो साल वञी रहियो हुयो ऐं ॿियो साल जॾहिं अची रहियो हुयो त उन लेखक जे ज़हन में आयो त छो न कुझु लिखी वठिजे, पंहिंजी का दर्द कथा, का तहरीर करे वठिजे पने ते। हू पंहिंजे मुताले वारे कमरे में हलियो वियो जिते हू मुतालो कंदो हुयो। वञी टेबल ते वेठो, हिकिड़ो कलम खयईं ऐं ॿ चारि कागर खणी लिखणु शुरू कयईं। लेखक लिखे थो त हीउ साल जेको गुज़री वियो मुंहिंजे लाइ तमामु घणो ॾुखो ईंदड़ साल रहियो। मूं तमामु घणा ॾुख कटिया। हीउ साल जेको मूंखे रोले वियो, हीउ साल जेको मूंखे ॻोढ़ा ॾेई वियो, हीउ साल जेको मूंखे विछोड़ा ॾेई वियो। हू पंहिंजे ॾुखनि जी हिकिड़ी दास्तान लिखे थो ऐं पहिरें पने ते पहिरियों किसो हू जेको लिखे थो ॾुखो ईंदड़, उहो इहो आहे त हिन साल में लेखक लिखे थो त हिन साल में मुंहिंजो वॾे में वॾो ऑपरेशन थियो, मुंहिंजो पितो ॿाहिरि कढियो वियो। आउं हिन ज़ईफ़ीअ में, आउं हिन पोढ़ाइप में, आउं हिन उमिरि में कई ॾींहं, कई महीना बेड ते किरियल रहियुसि, कंहिं कमकार जो न रहियुसि। आउं सिर्फ़ु आराम कंदो रहियुसि। केॾो न ॾुखो ईंदड़ ही साल रहियो ऐं साल केॾा न मूंसां कलूर करे वियो। इहो लेखक लिखे थो ऐं उन खां पोइ वरी लिखे थो त हिन साल जॾहिं साल वञी रहियो हो त वञण वक़्तु पंहिंजे ई वक़्त में, पंहिंजे ई दौर में मुंहिंजी उमिरि 60 साल करे वियो। आउं पंहिंजी पसंदीदा नौकिरी जेका मूंखे वणंदी हुई उहा नौकिरी छॾण ते मजबूर थी वियुसि। मूंखे रिटायरमेंट मिली ऐं आउं घर अची वेठुसि। आउं जॾहिं घर अची वेठुसि त पंहिंजे ऑफिस जे दोस्तनि खां लातालुक़ थी वियुसि। आउं पंहिंजे ऑफिस जे दोस्तनि खां धार थी वियुसि। केॾो न अफ़सोसनाक अमल आहे। साल वियो ऐं केॾो न ॾुख ॾेई वियो। आउं पंहिंजी पसंदीदा नौकिरी विञाए वेठुसि। लेखक लिखे थो। लेखक उन खां पोइ लिखे थो त हिन साल वॾा मूंसां कलूर थिया, हिन साल मूंखे ॾाढा ॾुख ॾिना, सदमा पहुता। हिकिड़ो सदमो वॾे में वॾो इहो थियो जो हिन साल लेखक लिखे थो त मुंहिंजो वालिद गुज़ारे वियो। आउं अकेलो थी वियुसि, आउं तनहा थी वियुसि। मूं ते मुंहिंजे मथां, मुंहिंजे सिर जे मथां का छांव न रही। केॾो न ॾुखो ईंदड़ वाक़ियो ॾेई वियो हीउ साल जेको वियो हलियो। लेखक लिखे थो त हीउ साल मुंहिंजे लाइ बिल्कुलु बि बेकार रहियो। मूंखे का ख़ुशी ॾियण त नसीब न थी। हिन ई साल लेखक लिखे थो त मुंहिंजो पुटु मेडिकल जे इम्तिहान में फेल थी वियो। सबबु बि हीउ साल ई हुयो। सबबु इहो हुयो जो हुनजो हिकिड़ो वॾे में वॾो एक्सीडेंट थी पियो, कार एक्सीडेंट, जंहिंमें हू केतिरा ई महीना घर में रहियो, हू केतिरा ई महीना बेड रेस्ट ते रहियो ऐं हुनजे नाकाम थियण जो ॾुख पंहिंजी जाइ ते ऐं कार ख़तमु थी वई। हिकिड़ो हादसो थियो, नुक़सानु पंहिंजी जाइ ते। केॾो न हीउ साल कलूर करे हलियो वियो। इहो लेखक लिखे थो। सो लेखक अञा लिखी रहियो हुयो त उनजी घरवारी उन कमरे में दाख़िल थिए थी। चांहि जो कप उनजे हथ में आहे ऐं हूअ पोइ पासे खां अची बीहे थी, ॾिसे थी त मुंहिंजो मुसनिफ़,
मुंहिंजो लेखक मुड़ुसु कुझु लिखी रहियो आहे, उहो पढ़े थी समूरी तहरीर, ऐं उनखां पोइ उनखे चांहि ॾेई हली वञे थी। लेखक पंहिंजी टेबल खां उथे थो, दरीअ तरफ़ निहारे थो त हुनजी घरवारी उहो पनो खणी वञे थी, ऐं जॾहिं कुझु पल गुज़रनि था, कुझु मिंट गुज़रनि था, त हुनजी घरवारी साॻियो पनो वापसि खणी अचे थी ऐं उन पने जे पुठिएं पासे खां कुझु लिखी अचे थी, का तहरीर आहे। लेखक उनजो मुड़ुसु उहो पनो पाण वटि उनखां वठे थो, पाण वटि हथनि में झले उहो पनो पढ़े थो। हाणे आउं जेका ॻाल्हि करण वारो आहियां पॉज़िटिव ऐं नेगेटिव जी, जेकॾहिं सोच मुंहिंजी नेगेटिव आहे त तव्हांखे तकलीफ़ हूंदी, जेकॾहिं पॉज़िटिव सोचींदो त तव्हांखे को बि अहंच न थींदो, को बि तव्हांखे ॾुख न थींदो। सो लेखक जॾहिं लिखियो हुयो त हीउ साल मुंहिंजे लाइ तमामु घणो बेकार साल रहियो। हिन साल आउं वॾे में वॾे ऑपरेशन मां गुज़रियुसि, मुंहिंजो पितो ॿाहिरि कढियो वियो, केॾे न कलूर वारो साल रहियो, आउं तकलीफ़ में रहियुसि, बेड रेस्ट ते रहियुसि। हुनजी घरवारी हुनजे जवाब में लिखियो हुयो त हीउ साल तव्हांजे लाइ केॾो न सभाॻो आहे, केॾो न भलो आहे। चवां ज़िंदगी जा कई साल इन तकलीफ़ में मुब्तला हुया, अव्हांजो पितो परेशान करे रहियो हुयो, अव्हां कई साल अहंज में गुज़ारिया, अव्हां रड़ियूं कंदा हुया, अव्हां कूकूं कंदा हुया, अव्हांखे उन दर्द मां, उन दर्द मां, उन अहंज मां इन साल छुटकारो मिलियो, निजात मिली। केॾी न सुठी ॻाल्हि आहे, केॾो न भलारो ऐं भाग्य वारो साल रहियो अव्हांजे लाइ। लेखक ॿिए हंधि लिखियो हुयो, ॿी पैरा में लिखियो हुयो त आउं पंहिंजी पसंदीदा नौकिरी विञाए चुकुसि, जंहिं नौकिरीअ में कई साल मूंखे लॻी विया, दोस्तनि यारनि खां जुदा थी वियुसि। उनजे जवाब में उनजी घरवारी पने जे ॿिए पासे लिखे थी त केॾी न महिनतुनि खां पोइ, केॾी न मसरूफ़ियतुनि खां पोइ, उमिरि जो हिकिड़ो वॾो अरसो तव्हां मसरूफ़ रहिया आहियो, उमिरि जो हिकिड़ो वॾो अरसो तव्हां महिनत कई आहे, उमिरि जो वॾो अरसो तव्हां मूंखे टाइम न ॾेई सघिया आहियो, उमिरि जो वॾो अरसो तव्हां पंहिंजनि ॿारनि सां न मिली सघिया आहियो, ऐं आख़िरकार हिन साल उहो भाॻ भरियो ॾींहुं अची वियो जो अव्हां रिटायर थी वियो ऐं हाणे तव्हां फैमिली जो हिसो आहियो। हाणे अव्हां जेको कुझु चाहींदो अव्हां पंहिंजनि कागरनि में लिखी वठंदो। कहाणी वॾी आहे, टाइम थोरो आहे। सो कोशिशि कयूं था त हिनखे वाइंड अप कयूं जल्दी। हिन कलाम खां पोइ हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे तव्हांजे लाइ, सो उहो ॿुधो, ॾिसो, मोटी अचो त पोइ रह कचहरी जारी। सॼी बाज़ुब संगत खे राबेल जहिड़ी राति में वरी हिकु भेरो ॿीहर भलीकार चऊं था। चाह ऐं चांहि जेकॾहिं गॾिजी पवंदा आहिनि त पोइ अञा वधीक सफ़र सुहानो थी पवंदो आहे। राबेल जहिड़ी राति में हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे, ॾिसूं त मंसूर अली खोसे वटि कहिड़ी दिलि जी ॻाल्हि आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुंहिंजा भाउ, बिल्कुलु मंसूर अली खोसो अर्ज़ु कयां पियो। प्यारा जानी, ख़ुशि आहियां, तबियत ठीकु आहे, मज़े में? साईं अल्लाह जो शुक्र आहे, नीली चटवार जो मुंहिंजे मथां करम आहे, तव्हांजो लाइव प्रोग्राम मुंहिंजे साम्हूं आहे, मूंखे कहिड़ी परवाह आहे। तव्हांखे, तव्हांजी पूरी टीम खे 9 साल मुबारक। वाह साईं वाह, वॾी महिरबानी अदा, नए साल में भलीकार तव्हांखे। वॾी महिरबानी साईं, थैंक यू। प्रोग्राम ॾिसो पिया अॼु को कीअं पियो लॻे, छा चवणु चाहींदव, छा झुंकारणु चाहींदव, को ख़ुशीअ जो कलाम ई ॿुधायो थो। प्रोग्राम तव्हांजो, तव्हांखे त ख़बर आहे मां न ॾिसां त उन ॾींहुं मूंखे मानी न वणंदी आहे। हालांकि बाक़ाइदे जेको 2 कलाक आहे बाक़ाइदे ख़ामोशी सां, सख़्ती सां, बाक़ाइदे पाबंदी सां ॾिठो वञे थो, बाक़ाइदे ओड़ो पाड़ो मुंहिंजी पूरी फैमिली। अच्छा, अॼु त जेको आहे सो दोस्त बि तव्हां सां हूंदा या फैमिली में आहियो? साईं फैमिली बि ॾिसे पई, मां अलॻि रूम में आहियां। जेके मुंहिंजा अंदरूनी सिंध सखर जा, लाड़काणे जा मूं वटि महिमान आयल आहिनि, पूरो रूम भरियो पियो आहे। बिल्कुलु ख़ामोशी सां, सख़्ती सां तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था। जीअं तव्हां चांहि वेठा पियो, ईअं असांजे हथ में बि चांहि जा को पियो, गुड़ वारी चांहि बाक़ाइदे। वाह साईं वाह, इहो सियारे जी साईं, गुड़ वारी चांहि, वाह वाह। सो जीएम खे चवां थो सुभाणे गुड़ वारी चांहि वेॾी असांजे लाइ को बंदोबस्तु थिए। न इंशाल्लाह मां त तव्हांखे, तव्हांजी पूरी जेकी प्यारी टीम आहे, सभिनी खे दिलि जी गहराइनि सां दावत ॾियां थो। जॾहिं बि तव्हांजो कोटड़ी अचण ते मोस्ट वेलकम। असां बाक़ाइदे दिलनि जा दरवाज़ा तव्हांजे लाइ खोले वेठा आहियूं, तव्हांजे राहनि ते बाक़ाइदे गुल विछाईंदासीं। साईं वॾी महिरबानी। अॼु छा ॿुधाईंदव असांखे, भला कुझु ॿुधाए वठो। साईं मां सॉन्ग हिकिड़ो ॿुधाईंदुमि, 2000 कुझु ख़ुशियूं मिलिया, कुझु गम मिलिया, लेकिन मूंखे थोरो ॾुख मिलियो, मां उन जे मौजूद हिकिड़ो सॉन्ग तव्हांखे ॿुधाईंदुमि। जी साईं, इरशाद। टुकड़न में तुड़कन में के तारे रोवात ओ के तारे रोवात दे
याद कया हर इह वडे ममताज मुलाई कुछ की सजे वाह साईं तोखे याद कया हर इह वडे ममताज मुलाई कुछ की सजे मोटी अचण जीना तारा लॻई रतरवारे जोवा छॾे हो कंहिंजे सहारे जोवा छॾे ॾुकड़न में ॾुकन में कंहिंजे सहारे जोवा छॾे वाह साईं ओ कंहिंजे सहारे जोवा छॾे ॾाढो सुहिणो था मंसूर वॾी महिरबानी तव्हां असांजे सफ़र में अॻिए साल खां हिन साल ताईं असां सां गॾु हुयो वॾी महिरबानी तव्हां असां सां शामिलु रहियो ऐं पहिरियां ज़िक्र करे रहियो हुयुसि त जेकॾहिं अव्हांजी सोच पॉज़िटिव आहे त पोइ अव्हां कामयाबु आहियो जेकॾहिं साॻियनि दर्दनि ऐं जिन खे जेकॾहिं सुहिणी तरतीब सां खणी हलंदो अलाह जी रज़ा सोचे सम्झी ईअं ज़िंदगी खारींदो त थी सघे थो त तव्हांजी ज़िंदगी में जेके ॾुखियायूं आहिनि उहे थोरियूं घटिजनि जीअं मां ज़िक्र पिया कयो दोस्तनि जी फरमाइश आहे त कहाणी न पूरी न आहे थी किसो पूरो न आहे थियो सो हुन किसे खे मुख़्तसिर कंदासीं त हिकिड़े पासे लेखक लिखियो हुयो त हेल जो साल मुंहिंजे लाइ अभागो रहियो हेल जे साल में मुंहिंजो वालिद गुज़ारे वियो इहो लेखक लिखे थो त हुनजे जवाब में हुनजी घरवारी उन ई पने जे बैक साइड ते पुठे पासे खां लिखे थी त केॾो न सुठो रहियो जो मुंहिंजो वालिद जेको इलाही उमिरि जो अरसो गुज़ारे चुको हुयो हू इलाही ज़ईफ़ थी चुको हुयो ऐं 85-95 सालनि जी ॼमार में हू कंहिं ते ॿार बणिजण खां पहिरियां हू कंहिंजे लाइ आज़ार बणिजण खां पहिरियां राह रबानी वठी हलियो वियो अलाह जी इहा बि हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि थी वई ईअं खणी चइजे बहरहाल जॾहिं बि सोचींदा आहियूं पाण त कंहिं ते ॿार थियण खां पहिरियां माण्हू हलियो वञे घरवारी जी इहा सोच हुई हुन पॉज़िटिव हुन ॻाल्हि खे वरितो त इहो कमु जेकॾहिं ईअं थी वियो त हुनखे पॉज़िटिव वठणु घुरिजे लेखक लिखे थो त हेल साल मुंहिंजे लाइ तमामु घणो अभागो रहियो छो त हेल मुंहिंजो पुटु मेडिकल जे इम्तिहान में फेल थी वियो हुनजो एक्सीडेंट थी पियो हिकिड़ो हुनजो नुक़सानु अलॻि ॿियो गाॾीअ जो नुक़सानु अलॻि सो हुनजे जवाब में हुनजी घरवारी लिखे थी त केॾो न ही साल सभागो रहियो जो अव्हांजो फर्ज़ंद हेॾे वॾे हादसे मां बची वियो हुनखे का माज़ूरी नसीब न थी हू चाक चङो थी वियो अहिड़ी वॾी गाॾी फौलादी गाॾी लोह जी ठहियल गाॾी चिकना चूर थी वई पोइ बि अव्हांजो पुटु बची वियो केॾो न सुठो साल रहियो असांजे लाइ इहो ऐं असां वटि ख़ुशियूं जेकी घर में हुयूं उहे बरक़रार रहियूं असांजो पुटु चाक नो बनो आहे सो जेकॾहिं तव्हां जेकी ॻाल्हियूं नेगेटिव आहिनि जेकी ॻाल्हियूं तव्हां सोचो पिया हींअर जेकॾहिं उन्हनि ॻाल्हियुनि जो थोरो रुख मटाईंदो जेकॾहिं अव्हांजे ज़हन में का कैसेट हले पई त कैसेट जो जॾहिं ॿियो रुख कंदव जॾहिं ॿियो पासो मटाईंदो तव्हांखे के ॿिया कलाम ॿुधण लाइ मिलंदा सो बहरहाल ॻाल्हि पे इहा ई कईसीं त ज़िंदगीअ खे जेकॾहिं अव्हां तरतीब में हलाईंदो नए साल में त माज़ीअ खे छॾे तव्हांखे हलाइणो पवंदो अॻिते वधिणो पवंदो ऐं अज़ुल जो हिकिड़ो शेर आहे त खेसि चुंबड़ी पए त छा थींदो जेको असां यको सारींदा रहूं था माज़ीअ खे हीअ 2-4 ॾींहं आहिनि छो त यादगिरियूं जल्दीअ में न वेंदियूं आहिनि दिलि ते उन्हनि जा नक्श चिटिजी वेंदा आहिनि ऐं अज़ुल साहिबु चवे थो त खेसि चुंबड़ी पए त छा मिलंदुई छॾे माज़ी त हाल कमु ईंदी सो हीउ जेको हाल आहे ऐं जेको हीउ साल आहे उहो अव्हांजे कमु तॾहिं ईंदो जॾहिं अव्हां हिन साल में पंहिंजो हिकिड़ो शेड्यूल तयारु कंदव पंहिंजी हिकिड़ी तरतीब रखंदव त असांखे कहिड़ा कहिड़ा गोल करणा आहिनि किथे किथे पुॼणो आहे सो कचहरियूं कुर्ब वारियूं बि अव्हां सां आहिनि ऐं सिक वारनि जो हीउ सफ़रु आहे राबिल जहिड़ी राति इन प्रोग्राम में इन बज़म में जेकॾहिं अव्हां शामिलु थियणु चाहींदा आहियो त पोइ असांखे टेलीफोन कंदा आहियो ऐं टेलीफोन करण जे लाइ हिकिड़ो सवलो तरीक़ो इहो हूंदो आहे त नंबर अव्हांखे ॾिनल आहे स्क्रीन ते नज़र अचे पियो सो मुंहिंजूं अदियूं मुंहिंजूं भेनरूं जेकी हिन प्रोग्राम खे ॾिसंदियूं आहिनि जेकी ख़ामोश रहंदियूं आहिनि ऐं उहे बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघनि थियूं उहे बि असां सां ॻाल्हाए सघनि थियूं असांजा भाइर जेके दुबई वारा आहिनि दिलि वारा आहिनि जेकी अॻिए साल खां वठी
अञा ताईं उमेदुनि में आहिनि, अञा ताईं आसरुनि में आहिनि त कॾहिं असां पंहिंजे वतन वरंदासीं। अलाह कंदो अवां जल्दी पंहिंजे देश में पहुची वेंदो। पंहिंजो देश पखियुनि खे बि प्यारो आहे, पंहिंजो देश हर कंहिंखे प्यारो आहे, पंहिंजो शहर सभिनी खे प्यारो आहे। देश त पंहिंजी ॻाल्हि आहे, पंहिंजो प्यारो पाकिस्तान त अञा प्यारो आहे। पर अवां सोचींदा हूंदो त अवां जंहिं जॻह ते रहो था, अवां जंहिं माग मकान ते रहो था, अवां जंहिं पाड़े में रहो था, उहो पाड़ो अव्हांखे केॾो न अज़ीज़ आहे, उहो हंधु तव्हांखे केॾो न मिठो लॻे थो। अवां केॾां बि सफ़र करे वञो पिया, वरी जॾहिं मोटो पिया, जॾहिं पंहिंजे शहर में पेर रखंदा आहियो त अव्हांजा समूरा थकल हली वेंदा आहिनि। दिलि खे सुकून मिलंदो आहे, दिलि खे राहत मिलंदी आहे। कंहिंखां बि पुछा कंदो तव्हां, ऐं गारंटीअ सां चवां थो, जेको बि जिते रहे थो, थर में रहे थो, बर में रहे थो, शहर में रहे थो, जंग में रहे थो, किथे बि रहे थो, अवां उनखां पुछा कंदो, उनखे उहा मिटी, उनखे उन ॻोठ जा रस्ता, उनखे उहो ॻोठ समूरो सोन लॻंदो, उहो प्यारो लॻंदो। उनजी भेट उहो कंहिंसां बि न कंदो। कहिड़े बि शहर वारे खां तव्हां पुछो, चवंदो त असांजे शहर जहिड़ो कंहिंजो शहर न आहे। हक़ीक़त इहा आहे। हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी जॻह ते पंहिंजनि वथाणनि सां प्यारु करे थो, पंहिंजनि थाकनि सां प्यारु करे थो। ऐं जिते जिते हू रहे थो, जिते जिते हू पढ़ी लिखी वॾो थिए थो, त उहो शहर, उहो ॻोठ, उहा बस्ती ऐं उहे वाहण उनखे सदाईं यादि रहंदा आहिनि। उन्हनि जहिड़ो या उन्हनि जो मटु कंहिंखे बि नथो पाए। आउं गुज़िरियल ॾींहुं, बल्कि 2-4 ॾींहं पहिरियां मुंहिंजे शहर में हिकिड़ो ख़ूबसूरत मुंहिंजो दोस्त महिमान थी आयो हुयो, ऐं उनखां मूं जॾहिं पुछा कई हुई त असांजो शहर तोखे कीअं लॻो, चयईं सुठो आहे, पर मूं वारे शहर खां मिड़ई कोड़ घटि आहे। सो हिकिड़ी कुर्फ जी ॻाल्हि आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, केरु पिया ॻाल्हायो भेण? अदा मां बोलता खां मुस्कान पई ॻाल्हायां। मुस्कान कोइटा मां? जी बोज़दार। अच्छा, अॼु कीअं आहियो? ठीकु आहियो भेण? हा अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो? आउं बिल्कुलु ज़बरदस्त, फर्स्ट क्लास। नए साल में ऐं तव्हांजो प्रोग्राम असां एंजॉय था कयूं, सॼी फैमिली अची आहे गॾु। त सॼी फैमिली ॾिसंदी आहे न? जी। अच्छा, छा सुठो लॻंदो आहे असांजे प्रोग्राम में? अॼु सुठो जेको मेरा चना जेको सॉन्ग ॿुधायो त महिरबानी थींदी। मेरा चना ॿुधायूं तव्हांखे? जी। ठीकु आहे, कोशिशि कयूं था। तव्हां मेरा चना जो कहिड़ो कलाम ॿुधणु चाहींदो भला? अच्छा, को बि ॿुधाए सघो था तव्हां? को बि सुठो कलाम भला तव्हां पाण झुंगारे ॿुधायो। जी। झुंगारे ॿुधायो त पोइ हलायूं न। अच्छा, मुंहिंजी दोस्त आहे सोबिया, हुनखे सलाम पई चवे। ठीकु आहे, वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। ठीकु आहे, कुर्ब तव्हांजा। सो मेरा चना खे त पाण नथा ॿुधूं फ़िलहाल। हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे असां वटि अताउल्ला ख़ान ईसा खेलवी जो, जेको हिन वक़्तु उन्हनि माण्हुनि खे वणंदो जेकी गुज़िरियल साल में का चोट खाई वेठा आहिनि। ॾिसो ॿुधो मोटी अचो। राबेल जहिड़ी रात आहे, हुनजी तलबता था यादुनि जो कहरी का था, साल नओं आयो अॼु बि अकेलाई, राबेल जहिड़ी रात आहे। सो हिन वक़्तु राबेल जहिड़ी राति खे जेकी सॼण दोस्त पहिरीं प्यारा मिठा ऐं सुठा माण्हू असांजूं अदियूं भेनरूं जेकी ॾिसनि पियूं, उन्हनि जा नाम बि खणंदा हलूं त जीअं ख़बर पवे त वाक़ई तव्हां असांखे यादि आयो ऐं थोरो इंतज़ारु ज़रूरु कराईंदा आहियूं, छो त इंतज़ार जो बि पंहिंजो मसइलो आहे। हिन वक़्तु दुबई में असांजा दिलि वारा दोस्त प्रोग्राम खे ॾिसनि पिया। उन्हनि में शामिल आहिनि असांजो प्यारो दोस्त अयाज़ बलोच, मुनीर हुसैन मक्सी ऐं मुजाहिद अली मक्सी। हाणे जेको मुजाहिद अली मक्सी उन्हनि जो दोस्त आहे, उहो आहे कंबर शहदाद कोट जो। गॾिजी प्रोग्राम खे ॾिसनि पिया ऐं चवनि पिया त प्रोग्राम ॾाढो सुहिणो आहे। जॾहिं बि वांदकाई मिलंदी आहे, जॾहिं बि के पल नसीब थींदा आहिनि तन्हाईअ जा, हेकलाईअ जा, त पोइ तव्हांजो प्रोग्राम सहारो थींदो आहे असांजो। वॾी महिरबानी भाउ, तव्हां प्रोग्राम खे ॾिसो पिया। ऐं हिन वक़्तु असांजो प्रोग्राम दोस्त ॾिसे पियो परवेज़ शम्स कलवड़ रोहिड़ी शहर में, चवे पियो त नए साल जी मूंखे मुबारक हुजे, नए साल जूं नयूं ख़ुशियूं, शाल तव्हां अची बि छो न भॼनि मुंहिंजा भाउ। वॾी महिरबानी तव्हां अची। ऐं हिन वक़्तु ख़ालिद ख़ुश्क साहिबु चवे पियो त प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, ठटे में असांजो प्रोग्राम ॾिसे पियो। नसीम गुल मैरापुर में असांजो प्रोग्राम ॾिसे पई, चवे पई बहितरीनु प्रोग्राम अॼु जो बि। वॾी महिरबानी लख लाइक़ तव्हांजा। ऐं हिन वेल असांजो प्रोग्राम जेकी ॾिसनि पिया उन्हनि मज़ा ई आहिनि के फज़ल मोहम्मद जोयो फ्राम ख़ैरपुर मीरस प्रोग्राम खे पसंदि कनि पिया, उनजी वॾी महिरबानी। एहसान मल्हा साहिबु चवे थो साॻियो तुंहिंजो प्यार किथे, तोखे मुंहिंजी सार किथे, बंदि आहिनि चपनि जा दरवाज़ा, चाहत जो इज़हार किथे, शाम वई ऐं राति लथी तुंहिंजो वाइदो यार किथे, जंहिंमें तुंहिंजो बयानु हुयो
कल जी सा अख़बार किथे तोखां थो एहसान पुछे कोल किथे इकरार किथे। एहसान अहमद मला निंदो शहर में हिन वक़्तु असांजो प्रोग्राम ॾिसे पियो। अदा तव्हांजी वॾी महिरबानी। बेला मारवी अब्बासी ऐं तबस्सुम अली ॿई असां मानाइतियूं जेकी सदाईं असांजो प्रोग्राम ॾिसंदियूं आहिनि। हिन बेल चवनि पियूं त कराची में तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, वॾी महिरबानी तव्हां अची पे। ऐं हिन वक़्तु ई फ़ाइज़ा असांजी भेण फ़ाइज़ा ऐं सुंदड़ी में असांजो प्रोग्राम ॾिसे पई, उन्हनि जी भेण आहे नसीम। तव्हांजी वॾी महिरबानी फ़ाइज़ा ऐं नसीम, तव्हां प्रोग्राम खे ॾिसंदियूं आहियो ऐं फीडबैक ॾींदियूं आहियो। ऐं हाणे उन्हनि दोस्तनि जा नाम शामिलु कयूं पिया जेकी दोस्त राबिल जहिड़ी राति जो पेज जॉइन कंदा आहिनि। जॾहिं इनबॉक्स कंदा आहिनि त पोइ उन्हनि जा नाम टीवी ते नज़र ईंदा आहिनि। उन्हनि खे जॾहिं पोस्ट जे हेठियां तहरीर लिखंदा आहिनि त पोइ उहा तहरीर आउं पढ़ंदो आहियां। असांजी भेण हुमेरा जेका गुज़िरियल साल बि असां सां गॾु रही ऐं अॼु बि हिन सुहिणे सफ़र में असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अदा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो भेण? अदा अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह चेको दुआ करूं कि सॼे पाकिस्तान जे लाइ और उन सॼी उम्मत मुसलमान जे लाइ अल्लाह पाक नयो साल सुठो करे। हा जी बेशक, अल्लाह साईं खां इहा ई दुआ असां बि कयूं था। अॼु छा चवंदियूं मुंहिंजी भेण? अदा अॼु जी मतिलबु अॼु नए साल जे मुनासिबत सां कुझु दिलि जा ॻाल्हियूं कंदसि। जी अदी जी, दिलि जी ॻाल्हि आहे। जनवरी दरीचों में ठहर जाए, जनवरी दरीचों में ठहर जाए, नैनों में समा जाए, मगर यादों के रोज़न बंद नहीं होते, दिल में कभी किसक कम नहीं होती। इश्क जब हिजर ओढ़ लेता है, साल नौ का दर्द बढ़ जाता है। इश्क जब हिजर ओढ़ लेता है, साल नौ का दर्द बढ़ जाता है। जिस्म से खून निचड़ जाता है, रूह बेताब भटकती है। जब तक जिंदगी है बगैर मल्लाह के नाव की तरह इधर उधर डोलती है। जब तक जिंदगी है बगैर मल्लाह के नाव की तरह इधर उधर डोलती है। फिर क्यों ना रुतों के सब अनाओं सख्तियों नरमियों से दोस्ती कर ली जाए। साले नौ को साथ लेकर उनके रंग ढंग में ढल जाए। पलकों में आंसू छुपा कर जनवरी को बखुशी खुशामदीद कह दे। बड़ी महिरबानी भेण, जनवरी के खुशामदीद। ऐं हिन वेले असांजी नंढड़ी भेण नूर सुमरो शहदाद कोट में असांजो प्रोग्राम ॾिसे पई ऐं नूर सां गॾु असांजी अॼु ॿी भेण प्रोग्राम ॾिसे पई ऐं उनजो नाम आहे अनीला सुमरो। अनीला ऐं नूर गॾिजी प्रोग्राम खे ॾिसंदियूं आहिनि, ॿुधंदियूं आहिनि। वॾी महिरबानी उन्हनि जी जेकी पंहिंजी मिठी निंड फिटाईंदियूं आहिनि हिन प्रोग्राम खे ॾिसण जे लाइ। ऐं जनाब हिन वक़्तु जेकी दोस्त ॿिया असां सां गॾु आहिनि असांजे पेज ते, उन्हनि में आहे बाबर अली जागीरानी साहिबु। ख़ैरपुर में प्रोग्राम ॾिसंदो आहे, चवे पियो त प्रोग्राम ॾाढो ई सुठो हले पियो। बहुत दिनों से नहीं अपने दरमियाँ वो शख्स उदास करके हमें चल दिया, कहाँ वो शख्स फरेब था तो कहाँ हमने संग दिल भी उसे, फरेब था तो कहा हमने संग दिल भी उसे, हुआ जो दूर तो लगता है जान जान वो शख्स। ऐं जनाब हिन ई वक़्तु अयूब अली बुल्लू साहिबु चवे पियो त जंहिं वटि मोहबत न आहे उन लाइ पोइ मौत आहे। मां ऐलान थो करियां अयूब, प्यार वॾी शइ आहे। वाह साईं, मां वॾो ऐलान कयो आहे। तव्हां वॾी महिरबानी आहे तव्हां अची बि। ऐं नवाबज़ादा पावरी साहिबु चवे थो, नवाबज़ादा पनवारी साहिबु चवे थो त हलिया वेंदासीं हमेशह लाइ ख़ामोश हवा में उॾरी, कंहिं मुसाफ़िर पखीअ वांगुरु पंहिंजे देस मां निकिरी। नाहे को घर पंहिंजो, आयासीं हिकु पल लाइ हिते, ख़बर नाहे को यादि रहंदो या वेंदासीं तव्हां खां बि विसरी। महबूब अली कुंबर साहिबु चवे थो त करियूं का ॻाल्हियूं मोटी आव, करियूं के ॻाल्हियूं मोटी आव, अची वियो नओं साल मोटी आव। न कोई ख़त न नियापो अथई, न का फ़ोन कयो अथई, न का फ़ोन कई अथई लिखो जानी। लही वियो सिज पुराणो आहे, ख़ुशी जो ख़्यालु मोटी आव। डिसंबर त लंघी वियो आहे, जनवरी बि अची वियो आहे, जनवरी बि अची वई आहे, जुमिले में ईअं थींदो। ऐं ॾिसी वञु हाल कुंभर जो पंहिंजे दिलदार दिलबर जो, मिली वञु मुर्की तूं मिठड़ा पंहिंजे महबूब मिठड़े खां, मिली वञु मुर्की तूं मिठड़ा पंहिंजे महबूब मिठड़े खां। ऐं जनाब सागर अली साहिबु हिन वक़्तु असांजो प्रोग्राम ॾिसे पियो ख़ैरपुर में, चवे पियो त भाउ तव्हांजो प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं शौक़ु सां। सागर रोशन जमाली साहिबु ॾिसे पियो हिन वक़्तु जिद्दे में ऐं चवे पियो त अस्सलाम वालेकुम भाउ इरशाद जागरानी, वेंदा क़ैद कटिजी थींदा दर्द दूर, साथ ई साथ छॾे विया मूंखे ॾिसी मजबूर, जे हूंदो ख़ुदा खे मंज़ूर, मरी मिलंदासीं कंहिं मोड़ ते, वरी मिलंदासीं कंहिं मोड़ ते। सुठो लॻी आहे जेकॾहिं मां ईअं लिखियो आहे त। अब्दुल अज़ीज़ कोखर साहिबु चवे पियो त अस्सलाम वालेकुम प्यारा, कहिड़ा हाल आहिनि अवां जा?
नए साल जूं लख लख मुबारकूं। मूंखे को पल ते एतबार नाहे असां सां गुज़ारियो पिरी, ईअं पंहिंजे दर तां न धिकारियो पिरी। ऐं वलीदाद बलूच साहिब चवे पियो त हिन वक़्तु दौड़ में तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो। वॾी महिरबानी अदा वलीदाद तव्हांजी। तव्हां फरमायो पिया त ज़मीन पर चल न सका आसमां से भी गया, कटे जो पर परिंदा उड़ान से भी गया। ऐं हसन मेहर साहिब चवे पियो त चेहरे से झाड़ पिछले बरस की दूर ते दीवार से पुराना कैलेंडर उतारते। क्या कहने हसन साहिब। ऐं हाकिम बुरड़ो साहिब चवे पियो त नयूं उमेदूं खणी आयो नओं साल, नफ़रतूं बुग़्ज़ कयो दफ़न, अॼु अमन जो पैगाम खणी आयो नओं साल, लख लख मुबारकूं। हाकिम बुरड़ो फ्राम उर्दन। ऐं हिन वक़्तु हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम अवां जे लाइ, सभिनी जे लाइ जेकी हिन वक़्तु ॾिसनि पिया। मंज़ूर सखीरानी जो ख़ूबसूरत कलाम जेको पंहिंजे वक़्त में कैसेट वारे ज़माने में मंज़ूर सखीरानी जी सुञाणप ही कलाम पियो। हूअं त तमामु घणा कलाम आहिनि। उन कलाम खे अॼु राबिल जहिड़ी राति में नशर कयूं पिया। ॾिसो ॿुधो ऐं पोइ मोटी अचो।
असां अली गुलसांगी जो कलाम ॿुधी रहिया हुआसीं। मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आहे, हयातीअ ते नाहे बावर विछोड़ो थी त वेंदो आहे, ऐं हयातीअ ते वाक़ई बि बावर नाहे। इन कलाम जो शाइर हिन वक़्तु हिन दुनिया में मौजूदु न आहे। दुनिया फ़ानी आहे, सभिनी खे हलिणो आहे, प्यारु ॾियो प्यारु वठो, प्यार में ई ज़िंदगी आहे महबूब दोस्तो। सो ही उन वक़्त जो कलाम हुयो जॾहिं मनूस खीरानी जो हिकिड़ो ओज हुयो। हाणे बि ख़ान साहिबु रागी आहे, पर उन ज़माने में तमामु घणियूं हिन जूं कैसेटूं नशियूं थींदियूं हुयूं, ऐं उन ज़माने में जलाल जान जो मरहूम बि जॾहिं केसरी दुनिया में आयो त मनूस खीरानी ऐं ग़ुलाम शबीर समूह बि उन वक़्तु हुया, ऐं थोरा घटि ॿुधणु लॻा, पोइ माण्हू उनखे घटि ॿुधणु लॻा। उनखां पोइ वरी शमन मीराली मैदान ते आयो, ऐं तमामु घणे अरसे ताईं उन बि केसरी दुनिया ते राज कयो। हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरु पियो ॻाल्हाए मुंहिंजो भाउ? साईं साजिद सलोट जोई शहर खां। साजिद चनो जोही मां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो भाउ? अल्हम्दुलिल्लाह मालिक साईं करम। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? असीं ज़बरदस्त आहियूं नए साल में। हिन वक़्तु तव्हां असां सां गॾु आहियो, छा चवणु चाहींदो हिन प्रोग्राम में? जी बिल्कुलु माशाल्लाह प्रोग्राम तमामु बहितरीन थो हले, पर नंढी पोइट्री आहे उहा तव्हां जुलड़ी आहे उहा बि तव्हां ॿुधाइणु चाहियूं था। अच्छा, नंढी पोइट्री केतिरी नंढी आहे? माना ईअं खणी चइजे त हिकु ॿ लाइन जी। अच्छा ठीकु आहे, ॿुधायो ॿुधायो भाउ, इर्शाद वेठो आहियां। रुनो त ॾाढो पर मूंखां मुंहुं मोड़े रुनो, रुनो त ॾाढो पर मूंखां मुंहुं मोड़े रुनो, काई मजबूरी हुयसि जो दिलि टोड़े रुनो, वाह वाह। करे छॾियाई हज़ार टुकड़ा त सिर मुंहिंजे जा, करे छॾियाई हज़ार टुकड़ा त सिर मुंहिंजे जा, पर इर्शाद पोयां निहारे ॾिसां त हू हुननि खे जोड़े रुनो। वाह 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 वाह। ऐं पोइ हुननि खे जोड़े रुनो। वाह। इन ई ख़्याल जे तसलसल में कंहिं ज़माने में मूं बि लिखी वरितो हुयो त उहो प्यारु छिनी वई आहे ऐं पाण रुनी वई आहे, उहो प्यारु छिनी वई आहे ऐं पाण रुनी वई आहे, हर वक़्तु खिलण वारी ॻोढ़नि सां भिनी वई आहे, उहो प्यारु छिनी वई आहे ऐं पाण रुनी वई आहे, हर वक़्तु खिलण वारी ॻोढ़नि सां भिनी वई आहे, शायदि छॾण जी हुनखे धमकी का ॾिनी वई आहे, उहो प्यारु छिनी वई आहे ऐं पाण रुनी वई आहे, ऐं उहा छा जुदा करे वई क़िस्मत थी किनी वई आहे। ईअं पोइ भाइबो आहे, क़िस्मत किनी न हूंदी आहे, ईअं दिलि जी फीलिंग्स हूंदियूं आहिनि। इहे उत्साह ऐं वेसाह साह बहरहाल दिलि में जेको ख़्यालु अची वेंदो आहे शाइर लिखी छॾींदा आहिनि। इन वक़्तु हिकिड़ी कुर्ब जी काल वठण खां पहिरियां तव्हांजी ॻाल्हि बि शामिलु कंदा हलो। हसन मेहर साहिबु चयो त मुंहिंजो शेर आहे, मां जॾहिं बि पढ़ंदा आहियो त पोइ लॻंदो ईअं ॼणो दिलि सां न आहियो पढ़ंदा, ऐं दिलि सां पढ़ां थो, साही ॾेई पढ़ां भला। अवां चयो पिया त चेहरे से झाड़ पिछले बरस की कदूरतें, दीवार से पुराना कैलेंडर उतारते। वाह। ऐं जनाब हिन वक़्तु कोनिन अली साहिबा बि प्रोग्राम खे ॾिसे पई, ऐं कोनिन अली बि चवे पई त तव्हां मुंहिंजी शाइरी घटि शामिलु कंदा आहियो। अॼु शामिलु कयूं था बाक़ाइदा। तव्हां चओ पियूं त तुम याद ज़रा भी नहीं आते, तुम याद ज़रा भी नहीं आते, लो साल का पहला झूठ सुन लो। वाह। सो अहिड़ा ख़ूबसूरत कूड़ बि हूंदा आहिनि छा भला। ऐं हिन ई वेल असांजा जेकी महिरबानी दोस्त ॿिया ॾिसनि पिया, उन्हनि में शामिलु कयूं था नवाबज़दा पानवारी साहिब खे शामिलु कयोसीं, ऐं हिन वक़्तु शाहनवाज़ अली साहिबु चवे थो लुड़क ऐं मुर्क बि ख़ज़ाना आहिनि, लुड़क अलाह जे राज़ पे लाइ वहायो ऐं मुर्क अलाह जी मख़लूक़ में विरायो, इहा ई बंदगी जी तक़ाज़ा आहे। अदा इरशाद ॻाल्हि तव्हां ॾाढी सुठी कई। ऐं तना जाफ़री साहिबा चवे थी जो बात मोतबर थी वो सर से गुज़र गई, जो हर्फ सरासाई था वो दिल में उतर गया। ऐं वरीदाद बलूच साहिब चवे पियो त ज़मीन पर चल न सका आसमां से भी गया, कटे जो पर तो परिंदा उड़ान से भी गया। पढ़ी चुकासीं पाण इहो पहिरियां बि। एस अल्ताफ़ साहिबु चवे थो कुझु ज़ुल्फ़ हिकु पासे कुझु ज़ुल्फ़ ॿिए पासे, मुंहिंजे यार जूं अदाऊं छा ॻाल्हि कजे। नूरजहां साहिबा चवे पई त शाखों से पत्तों का गिरना महज मौसम की तब्दीली का पेश खेमा नहीं है, ये याद दिलाता है कि हर एक शय फ़ानी है और तब्दीली कायनात का हुस्न होता है। वाह।
अहमद राजपूत साहिब चवे थो त सलाम मोहतरम इरशाद तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो वणंदो आहे, महिरबानी अदा। मोहसिन रज़ा मीरानी साहिब चवे पियो त जे गुल न थियासीं त कंडा बि न थींदासीं, जे प्यार न मिलियो त धोखो बि न ॾींदासीं, हुस्न ते वसवा कंहिंजो सुहिणा साईं, जे तुंहिंजा न थियासीं त कंहिंजा बि न थींदासीं। वाह 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 वाह। मूंखे मुंहिंजो ई शेर यादि अची पियो आहे त तोखे बि घणो चाहियो तुंहिंजा बि कोन थियासीं, तोखे बि घणो चाहियो तुंहिंजा बि कोन थियासीं, तो ई न क़बूलियो त कंहिंजा बि कोन थियासीं। हा बाक़ी उहे इरशाद पक साण रुना हूंदा जिन बि असांखे चाहियो जंहिंजा बि कोन थियासीं, तोखे बि घणो चाहियो तुंहिंजा बि कोन थियासीं, तो ई न क़बूलियो त कंहिंजा बि कोन थियासीं। ऐं बाबर अली जागीरानी साहिब चवे थो त कोई हार गया कोई जीत गया, वो साल भी आख़िर बीत गया। वाह। ऐं सईद अली बुढ़ो साहिब चवे थो नए साल जूं मुबारकूं। उर्दन में तव्हांजो प्रोग्राम ॾिसां थो, उर्दन, इराक, अफ़गानिस्तान, अमेरिका, जिते जिते असांजो प्रोग्राम दोस्त ॾिसनि पिया, फीडबैक ज़रूरु ॾींदा आहिनि, वॾी महिरबानी बि तव्हांजी। ऐं कोनिन अली साहिब चवे पई एंड दिस ईयर विथ अल्हम्दुलिल्लाह एंड स्टार्ट द न्यू ईयर विथ बिस्मिल्लाह। वाह। वसीम भट्टी साहिब चवे थो केॾो तोसां आमोशो चाह पिरी, कुझु त कर मूं ते वेसाह पिरी, माल मिल्कियत दौलत छाहे सुहिणा, तुतां कुर्बान मुंहिंजो सिर साह पिरी। नादिर ख़ान हैदरानी साहिब चवे थो सऊदी अरब जिते में तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो, अल्लाह पाक तव्हांखे सिहत ॾे, वॾी महिरबानी भाउ दुआउनि में यादि करण जे लाइ। फराज़ अहमद तबस्सुम साहिब चवे थो दिमाग़ तुंहिंजो ख़राबु हूंदो मुंहिंजो ख़राबु न आहे, चवां थो त इश्क ऐब न आहे, गुनाह न आहे, अज़ाब न आहे। उस्ताद बुखारी जी ॻाल्हि तव्हां लिखी मोकिली, वॾी महिरबानी। ऐं फराज़ अहमद तबस्सुम साहिब चवे थो त उर्दन में तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, वॾी महिरबानी। हीअ यादि मिठड़ी ॾाढी पर कुझु तोखां घटि, सारी दुनिया वणंदी आहे पर कुझु तोखां घटि, भाइर भेनर जेॾा जेॾियूं साथी ऐं सरवाण, सपननि सां मुंहिंजी मोहबत ॾाढी पर कुझु तोखां घटि, हर मेवे खां अमृत मिठड़ी पर तूं तंहिंखां मिठो, माखी मिसरी मिठड़ी ॾाढी पर कुझु तोखां घटि। वाह। हर मेवे खां अमृत मिठड़ो पर तूं तंहिंखां मिठो, माखी मिसरी मिठड़ी ॾाढी पर कुझु तोखां घटि, बाग़ में आई बहार बुखारी तुंहिंजे साह खयां, बाग़ में आई बहार बुखारी तुंहिंजे साह खयां। ला वाह वाह वाह। बाग़ में आई बहार बुखारी तुंहिंजे साह खयां, हर गुल में आ ख़ुशबू ॾाढी पर कुझु तोखां घटि। वाह। जलालुद्दीन शाहनी साहिब चवे थो चेट में चई वियो ईंदुसि मां पर कती बि गुज़री वई, ही मुंद बि हथनि मां निकिरी वई, साजन जी का ख़बर ई न पई। जलाल शाहनी सऊदी अरब जिते में असांजो प्रोग्राम ॾिसे पियो। ऐं हिन वक़्तु हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम जेको डायरेक्शन जंहिं दोस्त कई आहे, असांजो प्रोग्राम मैनेजर इमरान चांडियो साहिब ख़ूबसूरत डायरेक्टर आहे ऐं सकाफ़ती कलाम आहे ॾाढो सुठो। असांजूं अदियूं असांजूं भेनरूं शादियुनि मुरादियुनि में इहो सहरो चवंदियूं आहिनि, इहो लाॾो चवंदियूं आहिनि। सोनिया आफंदी इन में मॉडलिंग कई आहे ख़ूबसूरत, ऐं उनजूं सरतियूं पिया आहिनि गॾिजी ॾिसूं था। ऐं पोइ जॾहिं मोटंदासीं तव्हांजूं तहरीरूं अञा मूंखे पढ़णियूं आहिनि। हबीब आहली तूं हाणे जो हाणे, सिधो तरफ़ सांगीअ जे लालण लाड़काने, एहसान अली गुल ते कयो जवानी शलमाणे, तोखे अल्लाह शलाणे, हो त दोदाईअ में दीदार थी। मिली वञ यार तूं मूंसां, अचानक मौत ईंदो आ। मिली वञ यार तूं मूंसां, अचानक मौत ईंदो आ। हयातीअ ते नाहे बांवर, विछोड़ो थी त वींदो आ। मिली वञ यार तूं मूंसां, अचानक मौत ईंदो आ। मिली वञ यार तूं मूंसां, अचानक मौत ईंदो आ। हयातीअ ते नाहे बांवर, विछोड़ो थी त वींदो आ। मिली वञ यार तूं मूंसां,
अचानक मौत ईंदो मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो ज़माने खे भला छा है ज़मानो ई त ज़ालिम ज़माने खे भला छा है ज़मानो ई त ज़ालिम हक़ीक़त हाल मुझे जी मिठा तोखे त मालूम हक़ीक़त हाल मुझे जी मिठा तोखे त मालूम दुश्मन दोस्त मां पैदा अक्सर यार थींदो दुश्मन दोस्त मां पैदा अक्सर यार थींदो हयातीअ ते नाहे बावल हयातीअ ते नाहे बावल विछोड़ो थी त वेंदो मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो भुलाए तूं भलाए छा करे के जूं मूंसां बातियूं भुलाए तूं भलाए छा करे के जूं मूंसां बातियूं मूंखे बस यादि आहिनि गुज़ारियूं तो मूंसां रातियूं मूंखे बस यादि आहिनि गुज़ारियूं तो मूंसां रातियूं विसारींदो त मां नाहियां जेको यार कुर्ब ॾींदो विसारींदो त मां नाहियां जेको यार कुर्ब ॾींदो हयातीअ ते नाहे बावल विछोड़ो थी त वेंदो मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो विछोड़े जी हवा सांगी खुदा कहलाए घुलाए विछोड़े जी हवा सांगी खुदा कहलाए घुलाए विछोड़े जी हवा सांगी खुदा कहलाए घुलाए नसीबन में थींदो मेलो लिखल आहे अलाए नसीबन में थींदो मेलो लिखल आहे अलाए अलाए छो अली गुलही वहम दिल खे कहूंदो अलाए छो अली गुलही वहम दिल खे कहूंदो हयातीअ ते नाहे बावल हयातीअ ते नाहे बावल विछोड़ो थी त वेंदो मिली वञ यार तूं मूंसां
अचानक मौत ईंदो आ। मोर छुटिले राणा यकीन तव्हांखे इहो सहिरो वणियो हूंदो ऐं तमामु घणियूं महिनतूं हुयूं। इमरान चांडे साहिब जूं बि उनजी डायरेक्शन हुई ऐं सोनिया आफंदी बि तमामु सुहिणो निभायो इन सहिरे में। हिन वक़्तु हसन महर साहिब चवे थो त वो मिला तो बिल्कुल ही सरसरी अब के, उदास कर गई पहली ही जनवरी अब के। वाह। ऐं जनाब मोर छुटिले राणा कलाम अलीना खे बि वणियो आहे। शिकारपुर में असांजो प्रोग्राम ॾिसे पई ऐं इहो ई कलाम हिन वक़्तु असांजी भेण फ़ाइज़ा खे बि वणियो आहे ऐं चवे पई त इहे सॉन्ग्स उनखे फ्रेश करती आहे, बहुत ही अच्छा शो जा रहा है, थैंक यू जी। ऐं असांजा उहे महिरबानी दोस्त जेके असांजे फेसबुक पेज ते असांखे जॉइन कनि पिया उन्हनि जा मैसेजिस पढ़ूं। रोज़ी क्वीन साहिबा चवे पई त दिल दुखाया करो इजाज़त है तुम्हें ए दोस्त, भूल जाने की उम्मीद हमसे ज़िंदगी भर मत रखना। एजाज़ अली कलोड़ साहिब चवे थो दर्द आहे या तुंहिंजी तलब आहे, बस जेको बि आहे मुसलसिल आहे, दर्द आहे या तुंहिंजी तलब आहे का ख़बर नाहे। ऐं एजाज़ अली कलोड़ साहिब चवे थो सलाम बता, काफ़ी टाइम बाद तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो ऐं ॾाढो सुठो लॻे थो। ठंडे मोहम्मद ख़ान में तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, वॾी महिरबानी तव्हांजी। शबीर रोदनानी साहिब चवे थो नओं साल मुबारक मुंहिंजा दोस्त, शाल नए साल में अवां जा जेकी बि कामयाब इरादा आहिनि उहे साबिया माणनि, वॾी महिरबानी। ऐं आकिब ख़ान मंगरियो साहिब चवे थो साईं साल त मटबा रहंदा आहिनि पर रवैया ऐं सोचूं मटजनि त मज़ो थी पवंदो। वाह, ॾाढी सुहिणी ॻाल्हि आहे त रवैया ऐं सोचूं जेकॾहिं मटायो मां त ॾाढो सुठो आहे, साल कैलेंडर में मटिजी वेंदो आहे। असगर अली बुलेरी साहिब चवे थो ये मशवरा है आँखों में बसा लो मुझको, हम भी संवर जाएंगे तुम भी निखर जाओगे। वाह वाह सही वाह बुलेरी साहिब, ये मशवरा है आँखों में बसा लो मुझको, हम भी संवर जाएंगे तुम भी निखर जाओगे। वाह। फ़हीम जदोई साहब चवे तो समझ ना आया ज़िंदगी तेरा ये फ़लसफ़ा, एक तरफ कहती है सब्र का फल मीठा होता है और दूसरी तरफ कहती है वक्त किसी का इंतज़ार नहीं करता। ॾाढो सुहिणो साईं, ॾाढो सुहिणो। ऐं सनम अलीना जी भेण बि हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसे पई शिकारपुर में। लैला गुल लगारी साहिब अटगड़ी में प्रोग्राम ॾिसे पई, चवे पई त सलामत आहे, हैप्पी न्यू ईयर, बहुत बहुत मुबारक हो, भूल जाओ बीते हुए कल को, दिल में बसा लो आने वाले कल को, मुस्कुराओ चाहे जो भी हो पल, खुशियाँ लेकर आएगा आने वाला कल। वाह। ऐं इम्तियाज़ ब्रोही साहिब चवे थो त विलेज ॻोठ ज़हरी ब्रोही में तव्हांजो प्रोग्राम ॾिसां थो, ॾाढो ख़ूबसूरत आहे। ज़िंदगी जब ना किसी से मोहब्बत थी ना किसी से नफ़रत थी, वो ज़िंदगी भी क्या ज़िंदगी थी। अता सुमरो साहिब चवे थो असां वटि सुखनि जो खणी अॼु समर मुबारक, नओं साल आयो वरी, गमन खे तुॾे पाण खां दोस्तो, ख़ुशियुनि जा गीत ॻायो वरी। साईं पानवारी साहिब चवे थो त प्रोग्राम ॾाढो सुठो आहे ऐं हमेशह जीअं अॼु बि वणे पियो, वॾी महिरबानी। जमाली इमरान ख़ान साहिब चवे थो वठी हर हर जनम वरबो, वठी हर हर जनम वरबो, मिठा महिराण में मिलबो, ख़तमु हूंदा हथी वेंदी चिटी चांठाण में मिलबो। सरमन सिंधीअ इहो कलाम घणो वक़्तु अॻु ॻायो ऐं तमामु घणो मक़बूल थियो हुयो हुनजो कलाम। ऐं अॼु मां सरमद जी बि यादि ॾियारी, सरमद इलाही माण्हू खे सुठो लॻंदो आहे, सरमद जो बि पंहिंजो ज़मानो, उन बि कई साल केसरी जी दुनिया ते ऐं दिलनि जी दुनिया ते राॼ कयो। ऐं अता सुमरो साहिब चवे थो उनजी तहरीर पढ़ी चुकासीं। मीर उमर फारूक साहिब चवे थो सुना है साल बदलेगा परिंदे फिर वही होंगे, शिकारी जाल बदलेगा बदलना है तो दिन बदलो, बदलते क्यों हो, हंसे को महीने फिर वही होंगे, सुना है साल बदलेगा, वही हाकिम वही गुर्बत वही कातिल वही गाजिब, बताओ कितने सालों में हमारा हाल बदलेगा, सुना है साल बदलेगा। ऐं ख़ामोशियां आवाज़ साईं चवे पियो त शाइर साॻी शायरियूं माणे थो जेका मां पढ़ी चुको आहियां कंहिं दोस्त जी। अब्दुल वहीद मलिक साहिब चवे थो त करे दरगुज़र अॼु कचायूं फिकायूं, नए साल में अचो नओं नींहुं लायूं। मोहम्मद राहील हैदरी साहिब प्रोग्राम खे ॾिसे थो मीरपुर माथिल में, त तव्हांजी वॾी महिरबानी। परवेज़ आमिद चवे थो नहीं काबिल तेरे लेकिन मुनासिब जो अगर समझो याद रखना, दुआओं में यही हमारे लिए काफ़ी है। समी कुंदर साहिब प्रोग्राम खे ॾिसे पियो ऐं नूर सुमरो साहिबा चवे पई सलाम अदा, तव्हांजो प्रोग्राम दिलि खे वणंदड़ आहे ऐं मूंखे इहो अहसासु तमामु घणो थियो त पाण खे तब्दील कजे पर पॉज़िटिव।
महिरबानी जमील जोकी साहिब चवे थो असीं हर साल नए साल जे बदिलजण जी ख़ुशी त मल्हाईंदा आहियूं पर अफ़सोस असीं पाण खे कॾहिं बि बदिलाए न आहियूं सघिया पाण खे बदिलाइणो पवंदो त पोइ अॻिते का नई विख सुहिणी खजंदी असांजी ऐं फैज़ सैदो साहिब चवे थो त इरशाद उमेदु आहे त तव्हां ठीकु हूंदो नोबना हूंदो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे ऐं वणंदो आहे गंबर सिटी में तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो मोहम्मद ख़ान सबकी साहिब चवे थो त ॾाढो VIP प्रोग्राम आहे इमरान मां चवे पियो अलाए चवे पई ख़बर न आहे कंबर शहर जे रंधमारे जे हिन वक़्तु तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो सईद ज़मा साहिब चवे पियो सलाम अदा भा तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुहिणो आहे ऐं हिन वक़्तु सईद ज़मा जमाली फ्राम बाकर जमाली समीपुर साहिब चवे थो त तड़प है इश्क की दिल से कभी नहीं जाती तड़प ये इश्क की दिल से कभी नहीं जाती जाता है तो वक्त चला जाता है कामरान बलोशी छोकरो साहिब चवे थो त ॾाढो सुहिणो प्रोग्राम आहे ऐं अख्तर हुसैन भट्टी साहिब चवे थो हमारे दिल को कोई मांगने ना आया अख्तर किसी गरीब की बेटी का हाथ हो जैसे वाह इदरीस खान रोदरानी साहिब चवे थो पिरी न कर परेशान आख़िर मां बि आहियां इंसान जॾहिं चवंदे छॾे वेंदुसि ही जहान वलीदात बलोच तव्हांजी वॾी महिरबानी नताशा दीवान साहिबा चवे थी हू जे विसरी वञे साह निकिरी वञे सोच थी यार ॾांहुं रोज़ संभरी वञे यादि पहुचण सां पई निंड उॾरी वञे हुन जा सपना ॾिसां सिज उभरी वञे वक़्त खे तूं छॾ पार उकरी वञे हू जो पंहिंजो करे ज़ात निकिरी वञे साह हुनजो हुते उमिरि गुज़री वञे साथ हिनजो हुजे साथ हुनजो हुजे उमिरि गुज़री वञे हू जे विसरी वञे त साह निकिरी वञे ऐं हिन वक़्तु अयाज़ अली साहिब प्रोग्राम ॾिसे थो हम भुला न सके उन मासूम आँखों की खूबसूरती को लोग हिम्मत वाले हैं जो हर रोज़ नया महबूब बना लेते हैं वाह बरकत अली साहिब चवे थो हमारे दिल को कोई मांगने ना आया अख्तर साॻी तहरीर कापी पेस्ट था कयो महबूब दोस्तो ईअं त न कयो उरूसा मेमण साहिबा चवे थी साईं मां वलीदात बलोच फ्राम तोड़ अच्छा जनाब ऐं शहज़ाद अहमद साहिब प्रोग्राम खे ॾिसे थो हुनजी वॾी महिरबानी समी कूंदर शहज़ाद अहमद नादिर ख़ान हैदरानी हाकिम अली राहू साहिब चवंदो आहे त VIP प्रोग्राम आहे कॾहिं बि का शाइरी का तहरीर बि मोकिलींदा कयो मुंहिंजा मिठा भाउ ऐं मुनीर अहमद महर साहिब चवे थो मैं उम्मीद करता हूँ कि यही साल हमारी ज़िंदगी में तब्दीली लाएगा तमामु घणा मैसेज अची वेंदा आहिनि असांजे दोस्तनि जा केॾो प्यारु कंदा आहिनि असांजे प्रोग्राम सां दरियाम वालसाई साहिब चवे थो अस्सलाम वालेकुम ॾाढो सुहिणो प्रोग्राम मेमुण सलीम रज़ा ताहिरी साहिब चवे थो अस्सलाम वालेकुम तव्हांजो शो ॾाढो सुठो आहे त इरशाद अहिड़ो सुहिणो शो करण ते सिंध TV वारनि खे मुबारकूं असकर अली बुलेदी साईं चवे थो माशाअल्लाह बिन ते इरशाद चवे थी त नओं साल 2017 तव्हांखे मुबारक हुजे वफ़ा जी ऐं जनाब परवेज़ माशूक अली सुकून साहिबा चवे थी त हेलो डियर ऐं तनहा तुफ़ेल समी कूंदर सभिनी जा नाम आउं खणी चुकुसि हा त दिलि न चाहींदी बि वक़्तु गुज़री वेंदो आहे ऐं वक़्तु गुज़री वेंदो आहे असांजे प्रोग्राम जो बि हिन वेल हिन प्रोग्राम खे मां ॾिसां थो समातुनि ताईं पहुचाइण में जिन दोस्तनि जो किरदारु रहियो जी अमरिंदो तव्हांखे नाला यादि थी विया आहिनि हाणे असांजो एडिटर दोस्त कामरान अबड़ू ऐं कैमरामैन दोस्त बख्श राजपर ऐं इरशाद जागरणी अदब जा हथ ॿधी अव्हां खां मोकिलायूं था ख़्यालु कजो पंहिंजो ऐं उन्हनि जो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे सो बहरहाल सुभाणे वरी इन ई प्रोग्राम में राति जो 10 वॻे मिलंदासीं असांखे अव्हां बि चवंदा आहियो त काॾे न वञो ऐं हिन कलाम में बि कुझु अहिड़ो ई ज़िक्र आहे त कुझु देरि तो रुक जाओ अला भाई